नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां के मुबारक रिंद का ख़बर ॾिनाल तो मुबारक रिंद जे ॻोठ अल्लाह दित्यो जे धाणी जे रवासी क्याद ऐं मिबाई चांडियो प्रेस क्लब मुबारक रिंद में पहुची बाअसर जे ज़ुल्म खिलाफ़ दाइंदे ॿुधायो आहे त बाअसर अल्लाह बख्श गुल मोहम्मद हनीफ़ ऐं ॿिया मुजी 7 सालनि जी मासूम न्याणी हाजिकी खे ज़ोरी परिणाइण चाहिनि था। संग न ॾियण ते 2 ॾींहं अॻु मुंहिंजे घर ते हमलो करे मुंहिंजे घरवारी सोढी खे धिका ॾिनऊं, जंहिं जे नतीजे में 7 महीननि जो हमल भी ज़ाया थी वियो। वॾा बच्चा फुरी वेंदा आहिनि, दाबे ॾे हाड़ा 2 नंबर में जेको बीमार माण्हू वॾा जेको घर ते ॿालड़ा जेको ध्यानु कर मराया ने दाबे ॾे कुहाड़ियां खाई अचा घटी हाणे सूड़ी ने उही ख़ौफ़ ते विझूं ॿालड़ा वॾा ध्यानु चाहे वञा मां उहो मुला खे जनाज़े निमाज़ करवा ज़मीन दाख़िल करवाया ऐं ग़रीब नाल जेको त वयल इहे जेके त खुंडे हिकिड़े लुफर ऐं इन करे अलाए कहीं वाह या छा ई आहे या छा प्रोग्राम हिन वटि आहे थाने ते एतिरा करां गरीब माण्हू पैसा घुरनि था, मूं वटि अॼु पैसो आहे कोन, हीअ चवनि था हेतिरा पैसा आहिनि असां वटि असीं तोखे मारे छॾंदासूं, हीअ कंदासूं। बच्चा पी मुंहिंजी ॼमार असां से वयल आहे, ॼमार कंदीनी असां से वयल आहे, इहो गुलू, इहो अलाबाइक, इहो सिकू, इहो छतो ॼमार असांजो पधर माइतराणो आहे। उन माइतराणे पधर में बेरचा खोड़े कोडरूं खणी अची पिया आहिनि। असांजो साह जेको आहे सुकाए छॾियो आहे, सुकाए हाणे असांजी ज़मीन सूड़ियल उन में हाणे अॼु भुंगी ठहे पई, असांजी भुंगियूं ग़रीबनि जूं पटिजनि थियूं। हाणे इहो कोई इंसाफ़ आहे? अॻिते को ओगनाए रन दालायूं बच्चा वठी कपा में बकरी में पारिया हुआ। हिननि चयो त 2 ॾींहं अॻु आऊं पुलिस पोस्ट मुबारक रिंद ते बि दाऊं कयूं, मगर पुलिस बाअसनि सां मिली मुंहिंजी का बि दाद न कई, मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।